गाड़ी पंज पराडो पैसो पैसो मेराणा बारो एतिरो ज़िमीदार माण्हू मां ज़िंदगी में कॾहिं न ॾिठो आहे। मोगा है तो कबाड़ी आ बोड़े तोड़ा फाड़े ॾिस नि भागा, मोटरसाइकिल वरी ब्रांड जा कपड़ा, चश्मो वीआईपी ब्रांड वारो, हेत ज़िमीदारो स्टाइल आ। मोगा गाल तो जी सही आ, एतिरो पैसो काॾां आंदई? इन महंगाई जे दौर में एतिरो सॼो अमीर कीअं थियो? पाण त ॾींहों ॾींहुं महंगाई में ग़रीब ऐं सुञा टहड़ थींदा वेंदा आहियूं। हल त ॾिसूं हलई। हल हल पुछोसि। सॼो पैसे जो कमाल आहे ऐं हे साम्हूं बंगलो ॾिसी थो वॾो सारो, इहो बि इन ज़िमीदार जो आहे। मोगा मूंखे त ख़बर ई कोन्हे। तोखे कुझु ख़बर न पवंदी। बोड़े हल। केरो बा? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। केरो गरीबो? मजीद दोस्त मूंखे नथो सुञाणी। ॿुधो आहे त पैसो अचण खां पोइ माण्हू कंहिंखे न सुञाणींदो आहे, ग़रीब खे न सुञाणींदो आहे। अलाए केरो बा गरीबो, मां तव्हांखे सुञाणींदो आहियां। तो भा मूंखे नथो सुञाणी। 5 क्लास में गॾु पढ़ंदा हुआसीं, मां मॉनिटर हूंदो मां ई तोखे कुटको ॾींदो हुअमि, मोगो आहियां। अच्छा मोगो आ, मां तोखे कीअं विसारींदो? मूंखे अञा ताईं निशान आहिनि पुठी में जेको तूं मां कुटींदो आहीं क्लास में। छा ॾिननि ॻाल्हियुनि खे? इहे फज़ूल ॻाल्हियूं आहिनि। मोगा पैसनि लाइ पुछेसि, पैसनि लाइ। हा पुछांसि थो। मूंखे एतिरो त ॿुधायो, तव्हांजी नौकिरी लॻी वई आहे छा? नौकिरी त नौकर कंदा आहिनि, असां बिज़नेस कंदा आहियूं, बिज़नेसमैन आहियूं। हे बिज़नेस छा हूंदो आहे? निभागा कंहिं जा अमीर माण्हू कारोबार खे बिज़नेस चवंदा आहिनि। बिज़नेस बिज़नेस बिज़नेस। अचो मोगा अंदर वेही फनी कचारी कंदा आहियूं, अचो। मोगा बोतल चवेसि। चवांसि थो निभागा वेहण जी कर पहिलां। जुतियूं करे हथ में खणी वेठा हो। हो दरअसल मस्जिद वेंदा आहियूं न निमाज़ पढ़ण, पोइ मस्जिद मां चोरी थी वेंदियूं आहिनि जुतियूं। हे मस्जिद कोन्हे हिते, तव्हां जुतियूं न हेठि रखो जुतियूं। चलो हेठि रखियूंसीं। हाणे लूसी कुतो ईंदो, जुतियूं असां खणाईंदे तूं। कुत्ता असां धारींदा ई कोन्हो। मोगा कारी ठिप बोतल पीनो मैं ठिप। बेइज्जती कराईंदे छा? लापरवाही चश्मो। गरीबो छाजी पाण में खुसफुस कंदा आहियो? मूंखे त ॿुधायो न। कुझु बि न, घणी वहम न कर। हे वटि पंहिंजो चश्मो छोकिरो जेको न कारी ठिप बोतल जी फरमाइश थो करे। इहो थोड़ो मसलो आहे। तदे पुट एक्सपायर जेकी बोतल आहे न को कारी उहा खयूं आहे। हाँ मोगा स्पेयर बोतल इन पेट में गड़बड़ थी पो यार। तू बोतल अचण ॾे, पोइ ॾिस त कीअं थो मां पियां। तूं मारजा न पीजाई। मजी साहब ए बोतल। चलो सही है, तू गाड़ी के कपड़ो हली, मां अचां थो। बोतल छो खसई? तोखे त पेट में सूर पवंदो न। एक्सपायर बोतल आहे, हर भर गड़बड़ न पइजी वञे। मूंखे पीअण ॾे। कीअं थींदी आहे गुड़बुड़? मां त ॾिसां। हिक ॿिए खे खसंदा बोतल लॻे थो, कॾहिं बोतल पीती कोन्हे, गर्मी में सड़िया पिया आहिनि, अलाए छा। तोड़ा फाड़ी ईअं ॾिसंदो वेठो आहे, ईअं न जे मुंहिंजे पेट में वाकई गड़बड़ थिए। निभागो पिटको ॾींदो वेठो हूंदो। उहे बि गिलास में थोरी बोतल आहे, नीड़ी बि कोन, आली थींदसि। हे वठि पी निभागा, हा न वञे किथे। वरी अची तूं महिमान ॾिठा कोन्हे, भॻो ईंदो बोतल का। मेहमान साहब कहिड़ा माखो वधीक सुहिणा आहिनि, जा मूंखे त 10 रिश्ता बि मिलंदा आहिनि। 10 रिश्ता? हिन ज़िमीदार जो नौकर बि ज़िमीदार आहे। लॻे थो त इन नौकर खे डॉलर मिलंदा हूंदा, तॾहिं 10 रिश्ता मिलने था। जा हल वाला जल्दी कर, गाड़ी की मैं टैंकी फुल कराया, मां कम सां वञणो आहे करे। तव्हां बिज़नेस कहिड़ो कंदा आहियो? रुलियल कॉलोनी में वॾो चौक आहे, तो कंहिंखो बि विझंदा आहियो न, मजीद साहब जो अॾो कहिड़ो आहे तव्हांखे उहे ॿुधाईंदा। मुंहिंजो अॾो मजीद साहब, असांखे बि कारोबार करणो आहे, असां बि ज़िमीदार थियण था चाहियूं। तव्हां वारी कार ॿुधायो का टल? तुम्हारे अॾे ते अची वञो सुबुह। हिकु ॾींहं खां पोइ रुलियल कॉलोनी जे मेन चौक ते पुॼी आहियूं, ऐं उहो ज़िमीदार ज़ाहिर त कोन्हे। मोगा वो हिकिड़ो फ़कीर वेठो आहे, हुनखां था पुछूं। हाल पुछोसि था इन फ़कीर खां। मजीद साहब, तव्हां बिज़नेस ते कोन विया, हिते पिंदा वेठा आहियो। ॿियो कहिड़ो बिज़नेस? इहो त बिज़नेस आहे मुंहिंजो, पिनण वारो। हाँ, इहो ई बिज़नेस आहे। एतिरा सॼा पैसा, सो बि 5-5 हज़ारनि वारा नोट। हथ न लायो। पोइ असांखे बि बिज़नेस में शामिल कयो न। वियो मां कपिड़ा तव्हांखे ॾींदो। ॿियो
सखियो अल्लाह जे नाले ते ॾियो सखियो अल्लाह जे नाले ते 1000 रुपयो 5000 रुपयो ॾिनी वञो वाह जे लाइ थी वई मोगे जी मार ख़बर न चार